हिकिड़ो माण्हू नाव में सफ़र पियो करे, ॾाढो वॾो सेठ हुयो, ॾाढो वॾो व्यापारी, नाव में सफ़र पियो करे बढ़िया, ऐं नाव भी बढ़िया हले पई। अचानक कुछ तेज हवा जो झोखो हलियो, नाव थोड़ी अनबैलेंस थी वई। वो घबराइजी वियो सेठ, ॾाढो घबराइजी वियो। जेको नाविक हुयो उहो वीचारो चुपचाप वेठो। वो चए, सेठ जी चिंता न कयो, चिंता न कयो, कुछ भी न थींदो। अरे भाई कीअं चिंता न कयां, मूंखे त तैरण भी न ईंदो आहे। तोखे चिंता न थी थिए? चई न मूंखे त बिल्कुलु चिंता न थी थिए, ऐं तव्हां बि चिंता न कयो, इहे त असांजो रोज जो कमु आहे। ये थोड़ी घणी हवा विच लहर ईंदी रहंदियूं आहिनि, तव्हां चिंता न कयो, आराम सां वेहो। चई न भाई मूंखे घबराहट थी थिए, ऐं नाव भी ॾाढो हिलण लॻी। उन मन ई मन सोचियो, उन चयो कि भाई ये तो लगे तो बस आखिरी ॾींहुं आहे, प्रभु रक्षा कजां भगवान, पुरुषोत्तम महीने में तो घुराए, हाँ दया कजां प्रभु, मेहर कजां मुंहिंजे मथां। मां अहिड़ो लायक त न आहियां कि पुरुषोत्तम महीने में तूं वटि अचां, हाँ भगवान तूं दया कजां। ऐं उन चई ॾिनो कि अगर नाविक तूं मुंहिंजी रक्षा कंदे न भाई, त मूं वटि गीदे में 50,000 अथई। चओ हरे राम। मूं वटि गीदे में 50,000 अथई, अगर तूं मूंखे रक्षा कए त 50,000 तुंहिंजा, तूं मूंखे बचाए वठ भाई। सेठ जी तव्हां एॾो घबरायो न, तव्हां चिंता न कयो, सभु ठीक थी वेंदो। चई भाई बचाए जा, मूंखे रक्षा कजां। थोड़ी देर गुजरी त पूरो मौसम साफ़ थी वियो। बस हाणे हवा भी नथी हले, हाणे लहरूं भी नथी हलन तेज, हाणे त वरी नाव उहो ई हलण लॻी। ही ॾाढो ख़ुशि थियो, गदगद थियो, भाई मां बची वियुमि, मुंहिंजी जान बची वई, ऐं भगवान तुंहिंजो लख लख शुक्राना, हिन नाविक जो भी शुक्राना, हिन नाव भी संभाले वती। हाणे मन में वीचार आयो, कहीं 50,000 वधीक त नहीं चई छॾा भाई, हाँ हवा त उहो ई भगवान हलाई, नाव भी भगवान ही बचाई, ऐं मां हिनखे 50,000 ॾियां? चओ हरे राम। 25 ठीक आहिनि भाई, 25,000 ठीक आहिनि, 50,000 ॾाढा थी वेंदा, है न। ऐं 20,000 जा नोट आहिनि, बि वञी काॾे मटराईंदो वीचारो, त 25,000 ठीक आहिनि। 25,000 डन कई मन में, हाणे हिनखे 25 ॾींदासीं भाई, जीअं किनारे ते पहुचाए त 25, थोड़ो नाव अञा अॻिते वधी, न यार 25 वधीक आहिनि ॾाढा, हाँ 25,000 भी ॾाढा वधीक आहिनि। उही सीजन वीजन हले कोन थी, हिनमहिल बरसात जो समय आहे। 10,000 ठीक आहिनि, 10,000 ॾींदासीं। वरी थोड़ो अञा नाव अॻिते वधी त मन ॾिसो केॾो जल्दी बदलजी थो वञे भाई। ओ 50,000 मां जे शुरुआत कई, हाणे वञी करे 500 ते अची वियो। ऐं नाव बीठी जीअं ई लथो, धन्यवाद यार धन्यवाद तुंहिंजो, तूं मूंखे बचाए। गीदे मां 500 रुपया कढी उनखे ॾिना। चओ हरे राम। नाविक खिलण लॻो, चओ हरे राम। और नाविक भी उन 500 वो वापस कया। चई सेठ जी तव्हां पाण वटि रखो। अरे छो भाई, तूं मुंहिंजी जान बचाई आहे, तूं रख भाई रख, मां तोखे बख़्शीश थो ॾियां, रख रख, ये टिप अथई रख। टिप त 50,000 जी ॻाल्हि थी, हाँ ॻाल्हि त तव्हां 50,000 जी कई, ऐं 500, वाह तव्हांजी जान जी एतिरी क़ीमत आहे। बस ये 500 भी तव्हां पाण वटि रखो, हे त मां तव्हांखे इंसानियत जे कारण बचायो। चओ हरे राम। हाँ मूं में ना एतिरी इंसानियत बची आहे कि इंसानियत जे ख़ातिर मां तव्हांखे बचायो, पर तव्हां भी थोड़ी इंसानियत रखो। जेको मन में वीचार कयो, घटि में घटि ओतिरा त ॾियो हा। चओ हरे राम। मन ॾिसो केॾो जल्दी बदलजी थो वञे। तॾहिं संत चवनि था भाई, अगर कोई शुभ कार्य मन में दिमाग में अचे तो, कोई सुठी भावना, कंहिंजी सेवा, कंहिंजे लाइ दान, कंहिंजे लाइ कोई शुभ कर्म दिमाग में केवल अचे तो, भाई गौ सेवा करनी आहे, दरबार जी संगत जी सेवा करनी आहे, भक्तन संतन जी सेवा करनी आहे, गरीबन जी सेवा करनी आहे, तुरंत कयो। चओ हरे राम। तो चवंदा आहिनि न, काल करे सो आज कर, आज करे सो अब। तुरंत कर भाई, न त मन ॾाढो बेईमान आहे, तुरंत बदलजी वेंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण।